اللهم صل على سيدنا محمد النبي وآله وصحبه وسلم وكل من دائما أبدا महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो मोजो उम्मती कुरान की असमत बोलता मोजो उम्मती सुमन को अग में सूरत मुल्क के भेड़े से उनकी से बोल तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर की आयत डीसी में पढ़ इन सूरत के भेड़ों ने सुनी कोई सोमानी दिनवार जमात सा पढ़े सुबह दिनवार जमात सा पढ़े सही रात सुतो पे हो जे अल्लाह मलाइका के हुक्म तो करे तो मुझे न बाने दे खाते में लिखो तो सही रात इबादत की सुतो ही तो हवा एड़े सखी ना फिटाई सच बताई माही दोस्तन के तो रहंदो अल्लाह एसपी सा मुलाकात ला वक्त वठनो पवंदो आहे डीसी सा मुलाकात ला वक्त वठनो पवंदो आहे पर अहकमुल हाकिमीन 5 दफ़ा पंहिंजे माने सां पाण मुलाकात करण लाइ ऐलान थो करे हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह ओ मुंहिंजा माना भजिया एक कामयाबी जा सर्टिफिकेट विराए करता भजिया नमाज जो सजदो कर मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े जहाज में बिठा हिकिड़ी औरत परेशान हाल डुके पई महबूब करीम साहब खां पुछा कई त छो थी डुके जैसे बचड़ो गुम थी न मैदान जंग में बचड़ो गुम थी अथसि फरमाए त कने लभेस त बाह में फिरो बचड़ो लभी वञेस त बाह में फिटो कंदी सहेली परेशान है बाह में फिटो मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा के समझायो ओ मुंहिंजा सहाबियो अल्लाह वटि 100 हिस्सा रहमत जा 100 हिस्सा हिकिड़ो हिस्सो सॼी मखलूक में विधो अथई उनजो असर इहो आहे जो इहा अम्मा बचे लाइ परेशान आहे जी इहा पंहिंजे बच्चे के बाह में फिटे करण लाइ तैयार न आहे त मालिकुल मुल्क भी पंहिंजे माने के बाह में फिटे करण लाइ तैयार न आहे इल्ला मन अबा हाणे को बदकिस्मत हुजे जेको रब जे सच खां इनकारी थी बि रहे अल्लाह मां ही दोस्तन खे चवंदो रहंदो त तव्हां असांखे सर्व नंढड़ा बच्चा प्यारा पर ये गटर में किरी पवन गंदे पानी में भरजी वञनि वो भी प्यारा है फर्क इहो आहे गटर में बच्चे किरल की झोली में कोन्हे प्यार कोन कबो अल्लाह भी चए थो मुंहिंजा माना सुबुह खां वठी तूं गुनाहनि वारे गटर में भरजी चुको आहे हाणे हथ धोड़ उहे गुनाह छाणिया वरी उहो धो तो गुनाह छाणिया पाँव धो तो गुनाह छाणिया मथे जी वख कर तो गुनाह छाणिया पैर धो तो गुनाह छाणिया हिकड़ी विख मस्जिद दे खण त 10 गुनाह छाणिया 10 दर्जा बुलंद 10 सवाब लिखा अल्लाह अकबर चई अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन जो लफ्ज चो त मां जवाब ॾियां हमदनी अब्दी मुंहिंजे आनी मुंहिंजी सारा करे नमाज पढ़ी अस्सलाम वालेकुम चो हुकुम थींदो मलाइकनि खे जेके लिखनि था लिख पढ़ जो असां वेठा आहियूं क़ुरान में लिखियल आहे किरामन कातिबीन याअलमून मा तफ़अलून खोलियो दफ़्तर खोलींदा सोनी बाने में आमाल खे चवंदासीं जेके गुनाह हुयसि सभु ख़तमु थी वियसि ठीकु कंहिंजे लाइ चवंदा कुझु बचल अथसि रब चवंदो ड्राए छा कयो ड्राई ड्राई तव्हां सभु सियाणा ड्राइण जा तरीक़ा ॿ हिकिड़ो लीका ॾेई छॾियो खंदो खणंदा आहियूं दुकान तो ॾींदो आहे पर लीका ॾेई छॾंदा आहियूं इहो बि ड्राइण आहे ॿियो सफ़ा पनो धोई छॾिजे इहो बि ड्राइण आहे अल्लाह तबारक व तआला लीका न ॾियारी यमहुल्लाह मा यशा दोहराए छॾिजे मता क़यामत जे ॾींहुं दोस्त यार आबाब मिट मयार रस्ते हेॾो ॾोहारी पन्ना भरिया विया आहिनि
अल्लाह घबराए छॾींदो अल्लाह खे प्यारा ये तां असांजा चोरा ॾुआरी हूंदा आहिनि पर असां चवंदा आहियूं मसीह जो कखे अल्लाह खे असां अल्लाह सॾे थो मां अर्ज़ कयो तव्हांजी ख़िदमत में अल्लाह पंहिंजे महबूब खे हुकुम कयो त निमाज़ अल्लाह जा इनाम रजब पहुची शुरू कयो रजब में महबूब खे मेराज जो इनाम हाणे शाबान जी 15 तारीख़ जो नालो लैलतुल बरात छुटकारे इन रात में ईअं सम्झो त सॼे साल जी बजट असांजी आहे बजट केतिरा ॼमंदा केतिरा मरंदा केतिरा शाहूकार थींदा केतिरा ग़रीब थींदा सॼी बजट जेका आहे अणगणिया माण्हू इन रात में माफ़ी ॾींदा पर चंद क़िस्म जे माण्हुनि खे माफ़ी न मिलंदी आहे महबूब फरमाए हुन मां पहिरियों फरमायो जेको अबे अम्मा जो अबे अम्मा जे नाफ़रमान खे माफ़ी इन रात में न मिलंदी अबे अम्मा जे फरमा बरदार महबूब फरमायो त मुंहिंजो उम्मती सुबुह सां उथे पंहिंजे अबे अम्मा जी ज़ियारत करे अबे अम्मा जी ज़ियारत मुर्शिद भी मौलवी न थे अबे अम्मा जी कहिड़ो बि हुजे अबो अथसि अम्मा अथसि उनजी सुबुह सां ज़ियारत करे प्यार सां फरमायो त उनजे खाते में क़बूल कयल हज ऐं उम्रे जो सवाब अबे अम्मा जी ज़ियारत एॾी शइ पोइ महबूब खे सवाब पहुचाए वो 100 दफ़ा ॾिसी बाबा हज ऐं उम्रे ते वेंदा आहियूं ख़बर न आहे क़बूल थियो आहे न थियो पर हिते क़बूलियत जी ज़मानत आहे सवाल करण जे सरकार ज़मानत ॾिनी त क़बूल कयल हज ऐं उम्रे जो सवाब साईं खे 100 दफ़ा ॾिसी महबूब फरमाया हुनजे खज़ाने में खोट आहे हुनजो खज़ानो भरियल आहे 100 दफ़ा क़बूल कयल हज अबो अम्मा हिन जहान मां हलियो वञे वो दुआ कर रब रहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा अल्लाह जो सिखारे कुरान में हर मां का दुआ कर रब मुंहिंजे अबे अम्मा ते रहम कजां ये नंढड़े ॾाढा खे रहम करे पालियो हाणे क़बर में न हाणे तूं रहम कजां अबो अबे अम्मा जी नाफ़रमानी खे माफ़ी न मिलंदी ॿियो फरमा मुदमिनुल ख़म्र जेको हमेशह नशो इस्तेमाल थो करे उनखे बि माफ़ी न मिलंदी जो फरमायो भोपो समझो चौथो फरमायो जेको याजी अल्लाह ताला तव्हां असांखे समूर ग़लतियुनि खां बचाए सभु खां भलारी रात में हिकु पकायूं तव्हां पढ़ाए सघो जेतिरो थी सघे कुरान जी तिलावत कजो सौरो वज़ीफ़ो कुल वल्लाह शरीफ बावज़ू थी करे कुल वल्लाह शरीफ आयत पढ़ो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद महबूब करीम फरमाता इन कुल वल्लाह के बावजूद थी करे 200 दफ़ा भेरारियो अल्लाह ताला तव्हांजे खाते में कुरान जी 36 ख़त्मनि जो सवाब 15 शाबान जो कम कयो इहो जेकॾहिं तव्हां मुसलसल कंदो त तव्हांजी दुनिया जी हाजत सहूलियत सां पूरी थींदी अल्लाह जे रहमत जा दरवाज़ा खुली पवंदा रब जे रहमत जा दरवाज़ा बंदि थी वेंदा एॾी बाबरकत सूरत आहे 1000 नफ़रनि जो 1000 नफ़र लिखियो पियो आहे किताब में उन किताब जो नालो आहे जन्नत का पासपोर्ट नालो हुनमें लिखियो पियो आहे त इहो माण्हू जॾहिं मरंदो इन जे जनाज़े में अल्लाह जा मलाइका एॾी कुल अल्लाह
या 15 शाबान जी रात कुछ न कुछ तो कई नहीं बाबा असा मुसलमान 15 शाबान जी रात फटाके इसराफ फटाका इसराफ अजाइब पैसा बचाना गुनाह बारन के फटाका ॾींदासीं ॾिया ॿारींदासीं आए बुरा कंदासीं हिन जे बजा में तौबा कजे नफ़रत कजे माफ़ी घुरिजे अल्लाह खां दुआ कजे तरब जने मारे ज़ुबान ते कलमो जारी मां तव्हांखे अर्ज़ु कयो त जाम माण्हू जे ज़ुबान ते मरण वारी घड़ी इहो कलमो जारी थियो यकीन कयो महबूब फरमा दखल जन्नत यो जन्नती थी वियो हज़रत मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैहि जो किताब जो नालो है जज़ाउल अमाल और मैं को मां वाक्य ॾिठो उन खां पोइ मां तक़रीबन हर वाइज़ में दोस्तन कयो और मैं लिखियो तो हिकिड़ो कपिड़े जो दुकानदार हो जॾहिं मरे पियो त माइट चवंसि पिया कलमो त पढ़ चवंदा आहिनि पर हुकुम ईअं आहे त हुनजे भरिसां वेही ॾाढी ॾाढियूं पढ़जे त न पढ़ चइजेसि न उनके चवनि पिया त पढ़ वो जवाब में चए पियो त मुंहिंजी दुकान में फलाणे पासे में धंधो कयो वरी चवनि सवा कलमो त पढ़ त फलाणो माण्हू ॾेती हिसाब सां इहे ॿ जुमला चवंदो रहियो साह निकिरी वियुसि कलमो तंहिं खां पोइ मां दोस्तनि खे अर्ज़ु कंदो आहियां महिरबानी करे कलमे खे पको कयो त मरंदे घड़ी चालू थी गलती दोहन में तो कलमे के पढ़ूं तो मरदे घड़ी कलमो जारी थी तो जन्नत लिखी वने कबर जन्नत जो बाप थी वने मुझे हबीब करीम सवार नबी जे सरदार ताजदार मदीना फरमायो मुझो निमाज़ी उम्मत जे कबर में दफन थींदो आ उन जे ला कबर एडी कुशादी थी आ जेसते नजर ओसते कैसा बताएं उन का मलाइका यो ॿुधल आहे तव्हांखे त मलाइका 3 सुवाल कंदा आहिनि मन रबो का मन नबियो का माबियो का तुंहिंजो रब केरा तुंहिंजो नबी केरा तुंहिंजो दीन कहिड़ो पर उनखे कबर में सिज नज़र कीअं ईंदो आहे ॼण सम्झो मयत खे कबर में हिकिड़े क़िस्म जी ज़िंदगी जीअं बच्चे खे पंहिंजे माउ जे पेट में ज़िंदगी हूंदी आहे पर असांखे मालूम न आहे त कहिड़ी ज़िंदगी अथसि हेॾे माण्हू फरमायो पोइ उनखे सिज नज़र ईंदो आहे टे पही आहे पोइ उन्हनि खे चवंदा त दम इहो सॼी मां खे छॾियो त मां निमाज़ न पढ़ां छो त मुंहिंजे माण्हू फरमायो त टे पही न पढ़ी हथ सां तीली हणी सॼी मिल्क सारे तबाह बर्बाद करे छॾे छॾियो त निमाज़ पढ़ अल्लाह ने फरमाया हाफिज़ू अला सलवात वस्सलातिल वुस्ता वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन रब्बुल आलमीन फरमायो कौम जा मान रहो हिफाजत कयो समूर नमाज़ जी पर ख़ास करे टे पहरी नमाज़ जी घणी हिफाजत कंदा मांखे छॾियो त मां नमाज़ पढ़ां छो त मुंहिंजे महबूब फरमायो जंहिं टे पहरी न पढ़ी हथ सां सीधी हणी सॼी मिल्कत सारे तबाह बर्बाद करे छॾी छॾियो त नमाज़ पढ़ां अल्लाह मलाइका खे चवंदो सुवालनि जा जवाब मिली विया तुंहिंजो रब केरु आहे तुंहिंजो नबी केरु आहे तुंहिंजो दीन कहिड़ो आहे उनखे चयो छॾियो त नमाज़ पढ़ हिकिड़े सुवाल जो बि जवाब नथो ॾिए पर इन हिकिड़े अखर जे चवण में ॼण त टिनी सुवालनि जो जवाब कीअं नमाज़ को पढ़ंदो जेको अल्लाह कंदो नमाज़ को पढ़ंदो जेको रसूलुल्लाह कंदो नमाज़ को पढ़ंदो हज़रत इस्लाम अल्लाह पाक फरमाईंदो सुवालनि जा जवाब थी विया जन्नत जी दरी खोले ॾियोसि जन्नत जो बिस्तरो विछाए ॾियोसि नौम का नौमत उरूस मुंहिंजा पाना हाणे निंड कर ईअं शादीअ वारी आहे त ख़ुशी मोमेंट निंड केसि ताईं एॾा योग क़यामत ताईं निंड हाणे तव्हां सां थोरो थधड़ी देरि सां सोचो थोरो जेके अल्लाह जा प्यारा वॾी उमिरि जे लाइ क़बर जन्नत आहे ताईं न अल्लाह जे प्यारनि माण्हुनि लाइ क़बर त जन्नत आहे न असांजो यकीन आहे भिटाई साईं जे लाइ
गलंदर संज अल्लाह संजा जेके भी प्यारा आने असन जो त कबर में ला जन्नत ऐ उन ला ऐलान त निंद कर क़यामत ताईं वाण को थारी मुसलमान चंदो तो बटे दौड़ जा वाजड़ा हणदा से असन ईमान लागे ताड़ी माने जो कम थी तो न अल्लाह कुरान में ऐलान कियो त घोर उन्हीं कां जाके निंद नथी घोर उन्हीं कां जाके ओजड़ा की नथी अची अचो तो पूछो और मैं अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सनतुन वला नौम ओ मोजा पाना बुधी चल सबने कदाती सबनी के ओझड़ा की थी पर मां रब के न निंद्र की दिया न निंद्र जी ओझड़ा की हजरत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी का बुधवा और अल्लाह से सवाल को तरफ तो के निंद्र की दिया नबी हो अल्लाह तो के निंद्र दिया अल्लाह से फरमाया सब प्याला हर थन में भरे जल शाजा पानी जा खीर जा चले भी जो वो वक्त गुजरियो मूसा अलैहिस्सलाम की निंद जो वक्त तो कोई प्याला चक्के खीरी का जरा जरा दिया रब फरमाया मूसा को प्याला निंद की हालत में झले न तो सके तबनी जान के निंद करने वालों की जली मां की निंद भी नहीं दिया ओझड़ा भी नहीं दिया उदऊनी अस्तजिब लकुम सदर तो जो कमा जी चौरमा रब जो बाकी मुस्तफा करीम सबै सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह मोजो उम्मती अल्लाह जो बानो जने अल्लाह के सदी दुआ त उनकी दुआ कबूल व अंतुम मुकिरून बिल इस्तिजाबा ता यकीन कयो त मुंजी दुआ कबूल थी वई बाकी कबूलियत जा तरीका ट्रे माउफ फरमा जे का शे थोरो और मिली वई ज़ाहिरा त कबूलियत जे का शे थोरो वा नथी मिली इन खां वॾी मुसीबत तो के अकेली पर टरी तो के खबर न पई दुआ कबूल थी जो तरीको फरमाया तो मैदान माशर हिसाब किताब थींदो वो अल्लाह ताला पंहिंजे माने के चवंदो त तुंहिंजे लाइ जन्नत जो महला मानो पाण रब प्यारो कंदो हिन लाइ अमल ई कोन अल्लाह पाक फरमाईंदो तो फलाने ॾींहुं मां को दुआ घुरी फलाने ॾींहुं वो अल्लाह पाक फरमाईंदो त मां तुंहिंजे लाइ फ़ैसिलो कयो वई मंगे ऐं मां ॾिठो त तुंहिंजा एॾा अमल कोन तूं दुआऊं मां खां घुरंदे तुंहिंजूं दुआऊं मां लिकाईंदो रखंदो वियुमि दुआउनि जे करे तोखे जन्नत माला थियो अदुआ मुख़ुल इबादत मुस्तफा फरमाया तो दुआ इबादत जो मरहबा दुआ इबादत जो मरहबा ताजे करे दुआ जरूर घुरना कयो दुआ न छॾींदा कयो दुआ घुरण जो रब सां हिकिड़ो राब्ते जो तरीक़ो आहे अल्लाह सां ताल्लुक़ रखण जो ताजे करे दुआ घुरबी लिखियो पियो हदीस में जेकॾहिं चंग भली में दुआ भरंदा रहंदो चंग भलाई में दुआ भरंदा रहंदो वरी बीमार थींदो त पोइ बि क़बूल थींदी छो त रस्तो ठहियल अल्लाह से तो दुआ जरूर भी यकीन कबो दुआ फिटी न कभी पर अजो के दौर में असा फैशन थी तो दुआ कोन था एक जो दुआ थो पिन फकीर जो पिन दुआ तो किस्तो खणवा से किस्तो अल्लाह से तहां सा के किस्तो अरे किस्तो तने ठांदो ने गडाए ये किस्तो पहुंचा ये गडाए को तो वो किस्तो ठांदो पर ही हथ करे जलवा तो कौन ठांदो तवा खुद सियाणा हो मां पाण केतरा ताज़ियत करते भी दुआ करना था ताज़ियत जी दुआ भी चेक करना बस साथियों एकड़ो तो काशे पई कोनी
जो ज़रूरी पई त वरी ही करे सघे ऐं तो बचो सभु हारजी हिकु त किस्तो कोन ठाहियोसीं जेका ज़रूरी न ज़रूरी हथनि ते पई उहा बि ही करे हारे छॾीसीं दुआ करण जा अदब समूरनि कमनि करण जा अदब आहिनि दरख़्वास्त लिखंदा त कहिड़ा लफ़्ज़ लिखंदा हेॾी अदब आहे अलाह जा हथ ही धरबो रब हेठि ॾिनो आहे इहो किस्त में तो बि आॾो भरियां थो इनखे ख़ाली न कजां इनखे भरजां पोइ रिश्त भरिजे थो अनको मोकिलियो न मिले इस्तिजाब यकीन कर तो मुंहिंजी क़बूल मां तव्हांजे आॾो क़ुर शरीफ़ जूं आयतूं पढ़ियूं हिकिड़ी के कीअं सिपारे ॿी 22 सिपारे ॿिनी जो तर्जुमो कयो पोइ दुआ कयो उतलु मा उहिय इलैक मिनल किताब मुंहिंजा महबूब करीम क़ुर जो दौर व अक़ीम सलात जो निमाज़ पढ़ महबूब खे हुकुम था हिकिड़ो निमाज़ पढ़ ॿियो क़ुर हाणे क़ुर जे दौर जो त महीनो अचे अनकरीब साईं कोन थो अचे हुनजो नालो आहे रमज़ान शरीफ़ रमज़ान शरीफ़ सॼो महीनो अल्लाह से महबूब जे उम्मत रजब में भी ख़ुशूसी रात ॾिठई त फ़ाइदो कोन वठो वरी हाणे 15 शाबान जे तो ॾिसंदो त फ़ाइदो वठंदा करनि न वरी अल्लाह चवंदो त महबूब जे उम्मतनि खे पंहिंजे माननि खे सॼो महीनो अव्वलु रहमा औसतु मग़फ़िरत आख़िरु इत्क़ु मिनन नीरान जंहिंजो पहिरियों ॾहाको रहमत विचो ॾहाको बख़्शिश आहे आख़िरी ॾहाको जहन्नम खां आज़ादी आहे अहिड़ो रमज़ान जो महबूब फरमायो त जन्नत जा दर सभु खुलिया पिया हूंदा जहन्नम जा सभई दर बंदि पिया हूंदा 24 कलाक रब जे तरफ़ां 2 ऐलान हलंदा या बाग़ियल ख़ैर अक़बिल व या बाग़ियल शर अक़सिर चङनि कमनि करण वारा डुकी विया बुछड़नि कमनि करण वारा रुकिजी वञी मारपीट कई विया मारपीट फर्ज़ पढ़ो त 70 फर्ज़नि जो सवाब नफिल पढ़ो त फर्ज़ जो सवाब हर इबादत जो सवाब अल्लाह मलाइका खे चवंदो लिखो पर रमज़ान जे रोज़े जो सवाब तव्हां न लिखो असां ली व अना अजी बिही रोज़ो मुंहिंजो आहे उन जो सवाब मां पंहिंजे मर्दनि खे पाण बिना दिक़त जे बिना पढ़ अनकरीब बरकत वारो महीनो अची रहियो आहे दुआ है अल्लाह से तव्हां असांखे रमज़ान शरीफ़ जे रोज़नि रखण जी तौफ़ीक़ अता ऐं रमज़ान शरीफ़ में क़ुर करीम जी तिलावत जी तौफ़ीक़ अता ऐं उन सां गॾो गॾु जिन खे अल्लाह सां माल ॾिनो आहे ज़कात जी ज़रूरत छो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वहफ़िज़ू अमवालकुम बिज़कात पंहिंजे माल जी हिफ़ाज़त करणी अथव त ज़कात माल जी हिफ़ाज़त करणी अथव त ज़कात आहे छा लख ते 2.5 लख रुपया सॼो साल हुजेसि बचत या मुंड में या पछाड़ी में विच में खपी वञेसि पोइ लख ते अलाह सां चए थो साल पूरे थियण खां पोइ मुंहिंजे नाले ते 2.5 रुपया कढ ग़रीब खे मिस्कीन खे यतीम खे रंज़ार खे मुसाफ़िर खे ॾेई छॾी 2.5 जी त आहे सही भला करोड़ रुपया अलाह सां ॾेसि 2.5 पाण फ़ैसिलो कयो त जेको करोड़ ॾे थो 2.5 लख भरे थो त उनजी का हैसियत ज़कात जी ज़रूर कढो इन ॿिन्ही कमनि सां तव्हां असांखे कामयाबी मिलंदी ॿी आयत में अल्लाह फरमाए इन्नल लज़ीन यतलून किताब अल्लाह मुंहिंजा उहे माना जेके क़ुर जी तिलावत था कनि व अक़ामुस सलात नमाज़ था पढ़नि व अनफ़क़ू मिम्मा रज़क़नाहुम सिर्रन व अलानिया जेको उन्हनि खे मां रिज़्क़ ॾिनो आहे उन मां कुझु न कुझु अल्लाह जे नाले ते ज़ाहिर कुझु पिया था ख़र्च कनि यरजून तिजारतन लन कबूर इहे उमेद था कनि अहिड़े वापार जी जेको ख़तमु न थियणो आहे हमेशह वापार अॻिते फरमाइण जी वफ़ी हुजूरहुम मां अल्लाह पंहिंजनि माण्हुनि खे अजर पूरा करे ॾींदुमि व यज़ीदहुम मिन फ़ज़्ल पंहिंजे फ़ज़्ल खां वधाए ॾींदुमि
दुआ है अल्लाह से तव्हां असांजे ॿुधण ॿुधाइण खे पंहिंजे दरबार में मक़बूल मंज़ूर फरमाए जॾहिं मारे तो ज़ुबान ते कलमो पाक जारी फरमाए उतारे त हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शफ़ाअत नसीब फरमाए व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।